बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध सूबे खे मुक़ररु पाणी खां बि घटि पाणी मिले थो, जंहिं करे उतर खां दरिया सां मिलंदड़ जरनि जा वहिकरा मुकमल भरिजनि ई नथा। ॿियो त आबादी करण लाइ सिंध में हज़ारे बोर हर वक़्तु हलनि पिया। टियों, सगारियुनि दुनियुनि तरफ़ां ॿेलनि जी कटाई करे ज़मीन खे आबाद कयो वञे थो ऐं जिथे बि हथरादू बोर हलाया वञनि था। चोथों, त मींहं घटि वसनि था, जंहिंजो बुनियादी सबबु ॿेलनि जी कटाई आहे। पंजो, त असीं घरनि में हर हंधि पाणीअ जो इस्तेमालु हद खां वधीक ऐं बेध्यानी सां कयूं था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत उहे सभु उपाउ ऐं क़ानून जोड़े जंहिंसां मिठे पाणी जे ज़ख़ीरनि जी हिफ़ाज़त थी सघे, जंहिंसां जेके असांजा जर खारे पाणी में तब्दील थी विया आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर मिठे पाणी में तब्दील करण लाइ उहे सभु क़दम खणे जेके ज़रूरी आहिनि। मंछुर जहिड़े वॾे इंतिहाई मिठे पाणी जे समुंड खे बि असां पंहिंजी नाअहली जे करे खारे समुंड में तब्दील करे छॾियो आहे। उनखे बि बहितर करण लाइ सिंध हुकूमत खे उपाउ वठणु खपनि, छो त हिन वक़्तु पूरे सिंध जे अंदरि मिठे पाणीअ जो वॾो मसइलो आहे। असीं सभई पैसनि ते पाणी ख़रीद कयूं पिया, पर बदकिस्मती सां उहो पाणी सिहत जे लाइ हानिकारु आहे, छो त न TDS न ॿिया केमिकल उन पाणी मां प्रॉपर तरीक़े सां कढिया वञनि था, जंहिंजे करे असांजा नसुल जेरे जी बीमारियूं ऐं किडनी जी बीमारियुनि में तव्हां ॾिठा हूंदा। अचो त वचन कयूं, पाणी जे इस्तेमाल ते एहतियात कयूं, घरनि में ऐं जिथे बि पाणीअ जो इस्तेमालु थिए थो उते बेध्यानी क़तई तौरु न कयूं। इहो असांजो क़ौमी, इख़लाक़ी ऐं मज़हबी फ़र्ज़ु आहे। हिन सॼी सूरत हाल हेठि सभ खां बुरी ॻाल्हि इहा आहे त जर असांजा जेके 15 खां 20 फुटनि ते दस्तियाब हुआ, हाणे उहे असांजा जर 40 खां 50 फुटनि खां बि हेठि लही विया आहिनि, जंहिंजे करे अॼु उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादूअ में असां पंहिंजे बोर खे खोले लड़काऊ जेकी लाइन आहे उन में 20 फुट जो वरी इज़ाफ़ो कयो आहे, त जीअं असां पाणीअ ताईं पंहिंजी रसाई करे सघूं ऐं पंहिंजे कॉलेज जे अंदरि सावक खे सरसब्ज़ रखे सघूं। प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो, पाकिस्तान ज़िंदाबाद।